सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई हुआ भी चाहु दई थोरो वेसाहु दई पोइ पिरी ईअं वई का खबर ही न पई ये हसी जिंदगी। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़नि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, हिन 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मोहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी। सो 2 हफ़्तनि खां पोइ अव्हां सां मुलाक़ात थी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां उमिरि जी सादत हासिलु करे तव्हांजे साम्हूं पहुची चुको आहियां ऐं अव्हां ज़रूरु मूंखे मिस कयो हूंदो, अव्हां ज़रूरु मूंखे यादि कयो हूंदो, छो त राति जो ही ख़ूबसूरत पहर हूंदो आहे। 2 कलाकनि में अव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि, अव्हांजूं कचहरियूं हूंदियूं आहिनि, अव्हांजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि ॻाल्हियुनि में हिकिड़ो पंहिंजाइप जो, हिकिड़ी पंहिंजी मोहबत जो, हिकिड़ी सचाईअ जो अहसासु मूंखे ज़रूरु मिलंदो आहे। सो ज़रूरु अव्हां सां खोड़ सारियूं अॼु कचहरियूं कबियूं, खोड़ सारियूं तजुर्बा तव्हां सां शेयर कबा, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां सां शेयर कबियूं ऐं जॾहिं माण्हू सफ़र करे ईंदो आहे त सफ़र में काफ़ी माण्हुनि खे सुञाणींदो बि आहे, सफ़र में काफ़ी माण्हुनि सां नया दोस्त बि ठहंदा आहिनि तव्हां सां ऐं सफ़र में तव्हां सां वरी जेको आहे सो तव्हांखे माण्हू जी बि ख़बर पइजी वेंदी आहे। सो ज़िंदगीअ में जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे सुञाणो आहे त ज़रूरु उन सां गॾु सफ़र कयो, 8 ॾह ॾींहं, 12 ॾींहं, 15 ॾींहं, त तव्हांखे उन माण्हूअ जी सॼी ज़िंदगीअ जी, उनजी तबियत जी, उनजी नेचर जी, उनजी ॻाल्हियुनि जी तव्हांखे ज़रूरु ख़बर पइजी वेंदी। अॼु जो टॉपिक बि इहो ई आहे त सफ़र करण सां माण्हूअ खे कीअं सुञाणींदो आहे। ज़रूरु अव्हां प्रोग्राम में शामिलु थी मूंखे ॿुधाईंदा, पंहिंजो मौक़ो ॿुधाईंदा, पंहिंजो तजुर्बो ॿुधाईंदा त जीअं ख़बर पए त वाक़ई सफ़र में माण्हू सफ़र करण सां माण्हू खे कीअं सुञाणींदो आहे। सो 0213512176 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। खोड़ सारा गीत हूंदा, खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं, खोड़ सारियूं कचहरियूं हूंदियूं, पर हमेशह वांगुरु हिन महफ़िल जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे, कंहिं न कंहिं सुठे सुहिणे प्यारे आवाज़ सां थींदो आहे। सो अॼु आवाज़ आहे आबदा परवीन जो ऐं ॻाल्हि आहे बुल्ले शाह जी। कमाल जी ॻाल्हि आहे, कमाल जो कलाम आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरी कलाम पसंदि ईंदो। हिन कलाम खां पोइ तव्हांजूं लाइव कॉल्स, तव्हांजूं कचहरियूं, तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजो अहसासु हिन महफ़िल में हूंदो शामिलु। सूफ़ी कलाम अव्हां सभिनी जे नाम। ओ मौला ओ मियां ओ मियां ओ मुझे तलाश न कर, मुझे तलाश न कर, मुझे तलाश न कर, ज़ौक़े बेखुदी ये सुजूद, नजर की चंद शुआओं में घिर गया हूँ मैं। बुल्ले नू समझावण आया, भैणा थे भर जाया, ओ बुल्ले नू समझावण आया, भैणा थे भर जाया, ओ बुल्ले नू समझावण आया, भैणा थे भर जाया, बुल्ले नू समझावण आया, बुल्ले नू समझावण आया, भैणा थे भर जाया, बुल्ले नू समझावण आया, भैणा ते भर जाया।
मुर्शिद सोहनी कीती बाहू सानू पल विच जा बख्शाया हूँ बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया जहड़ा सानू सैयद सदे दोज़ख मिलन सजाया जहड़ा सानू सैयद सदे दोज़ख मिलन सजाया जो कोई सानू राई आके जो कोई सानू राई आके बेइज्जती पीगा पाया बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया ओ मौला ना मैं सुन्नी ना शिया ना मैं सुन्नी ना शिया ना शिया ना मैं सुन्नी न शिया मेरा दो हाथों दिल सड़या हूँ मुक गए सब खुशकी दे पैंडे दरिया रहमत वड़या हूँ कई मन तारू तर तर हारे ओ हारे कई मन तारे तर तर हारे कोई किनारे चढ़या हूँ सही सलामत पार गए बाहू जह मुर्शिद दा लड़ फड़या हूँ बुल्ले नू समझावन आया भैणा ते भर जाया हो मौला मौला अल्लाह ओ मियां ओ बुलिया शाला जी वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार 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 अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां राति जी हिन ख़ूबसूरत महफ़िल में राजा मेमण चवे थो भलीकार ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में हूंदो आहे शामिल सो राति जे हिन पहर में अॼु ॻाल्हि कयूं पिया त सफ़र में माण्हू माण्हू खे कीअं सुञाणींदो आहे सो ज़रूरु अवां मूंखे ॿुधाईंदा मां बि तव्हां सां काफ़ी शयूं शेयर कंदुसि सफ़र में काफ़ी माण्हू जेके पंहिंजा रिश्तेदार बि हूंदा आहिनि या काफ़ी ॿिया जेके असां सां गॾु कमु कंदड़ हूंदा आहिनि उन्हनि खे असां सुञाणींदा आहियूं या उहे असांखे सुञाणे वेंदा आहिनि त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे हीउ या कहिड़े क़िस्म जो जी नेचर जो ही माण्हू आहे सो नेचर जी ख़बर पवंदी आहे असांखे जॾहिं असां कंहिंसां गॾु सफ़र कंदा आहियूं तव्हां जेकॾहिं कंहिंसां गॾु सफ़र कयो आहे ऐं तव्हांखे सुञाणप थी आहे हुन में त उहा ज़रूरु मूंसां शेयर कजो ऐं अॼु जो ओपनर हमेशह वांगुरु मुंहिंजी अरीबा कॉलर जेका नंढड़ी हूंदी आहे उहा हूंदी सो कहिड़ा हाल आहिनि अरीबा जा हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरीबा ख़ुशि आहीं हा भाई स्पीकर रेडी कर चाक चङी भली खैर मुबारक अरीबा तो मूंखे मिस कयो यादि कयो तो मूंखे हाँ 2 महीने खां पोइ 2 हफ़्तनि खां पोइ आयो सां हा 2 हफ़्ता 2 महीना त कोन थिया न इहे
ॿियो छा हाल आहे? पोइ यादि कंदीअ, पोइ रिपीट में प्रोग्राम ॾिसंदीअ मुंहिंजो? आऊं सभिनी लाइ दुआ कई साईं। हा सभिनी लाइ जेके बि मुंहिंजा कॉलर्स आहिनि उन्हनि सभिनी लाइ दुआऊं कयूं। तूं मुंहिंजे लाइ दुआऊं कंदी हिते? हा छा हाय वीडियो ॾिठई मुंहिंजा उमिरि जूं? अच्छा चलो गुड गुड गुड, महिरबानी तव्हांजी। ॿियो छा हाल वाला? ॿियो सभु ख़ैरु? आबू ठीकु आहे? अम्मी वारा सभु ख़ुशि वेठा आहिनि? हाँ 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 हिते पाकिस्तान में मिलियो मांस। हिते आयो न पाकिस्तान में, त उते मिलियो मां। तॾहिं ॾिस वार हुया न सऊदी में, त वार हलिया विया मुंहिंजा। हा हुन सां इंग्लिश में ॻाल्हायो पे। हा एॾी मुश्किल ॾिस केॾी मुश्किल। हा इंग्लिश अंग्रेजी में ॻाल्हायोसीं। चलो ॿियो छा हाल वाला? ॿियो सभु ख़ैरु? तबियत ठीकु आहे? चलो अॼु छा थी ॿुधाई पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में? वटी हिन जो आवाज़ सेट कर फ़ोन जो, सही न आहे। हा कचहरी कढ़ाई? कहिड़ी? छा पचायो अथई मानी में? छा पको आहे अॼु? हा चांवर? अच्छा ॿियो? दाल ऐं चांवर खाधई अॼु? चलो गुड आहे गुड आहे। बसि पोइ ख़्यालु रखिजे पंहिंजो, वरी सुभाणे कचहरी कंदासीं। मां कहिड़ो गानो ॿुधायां? करी थो ज़ुल्म पोइ बि प्यारो लॻी थो, करी थो ज़ुल्म पोइ बि प्यारो लॻी थो, तूं ॾाढो थो वणी जीअं सूर ॾीं थो, तूं मूंखे ॾाढो थो वणी जीअं सूर ॾीं थो। चलो थैंक यू वेरी मच अरीबा, अल्लाह हाफ़िज़। अरीबा मुंहिंजी नंढड़ी, मुंहिंजी प्यारी ऐं मुंहिंजी सुहिणी कॉलर जेका मूंसां मकली जे शहर मां कॉल कंदी आहे, ठटो एंड मकली। सो ॾाढो प्यारु ॾींदी आहे, ॾाढो ख़ुशि थींदी आहे ऐं मूंखे मिस बि कयईं ॾाढो। 2 हफ़्ता मां न आयुसि त मूंखे ॾाढो मिस कयईं। ऐं इहा ई ॻाल्हि आहे न त असां हिकु फैमिली वांगुरु थी विया आहियूं। असांजे हिन राति जो ही जेको सफ़रु आहे, हिन सफ़र में तव्हां जॾहिं मूंखे कॉल कंदा आहियो त मूंखे ईअं लॻंदो आहे त मां पंहिंजे फैमिली मेंबर सां गॾु आहियां ऐं हिन सफ़र में उहो मूंसां गॾु आहिनि। सो अव्हां जो प्यारु, अव्हां जूं मुहबतूं, अव्हां जूं ख़ुशियूं ऐं अव्हां जी ख़ुशियुनि सां गॾु राजा मेमण हूंदो राति जे पहर में हमेशह वांगुरु तव्हां सां गॾु। ऐं अॼु जा बि 2 कलाक कुझु अहम ई हूंदा, कुझु ज़बरदस्त हूंदा, कुझु प्यारा हूंदा, कुझु दिलि वारा हूंदा। अॼु जो टॉपिक, अॼु जो सुवाल मुंहिंजो इहो आहे त तव्हां जेको माण्हू चयो वेंदो आहे त सफ़र में माण्हूअ खे सुञाणींदो आहे हर माण्हूअ खे, त तव्हां कंहिंसां गॾु सफ़रु कयो आहे, कंहिं माण्हूअ खे सही तरीक़े सां सुञातो आहे ऐं जज कयो आहे। अस्सलाम वालेकुम। साईं मेहराब साईं, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? ख़ैर मुबारकूं। तव्हांखे दुआउनि में यादि कयोसीं हुते असां। मां कल्ह सुबुह पहुतुसि। ॿियो सभु ख़ैरु? तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? चाक चङा भला? अच्छा अॼु हिकिड़ो टॉपिक रखियो आहे, सवाल रखियो आहे त सफ़र करण सां, सफ़र में जेके दोस्त सां गॾु सफ़र कबो आहे त उनखे माण्हू सुञाणे वेंदो आहे, उहो कीअं सुञाणींदो आहे सफ़र में? कयो ई कोन, निकिरो ई कोन ॿाहिरि। चलो दुआउनि में यादि। कुर्ब साईं, कुर्ब, महिरबानी। मेहराब जोड़े जो बाबा असांजो तमामु प्यारो कॉलर आहे ऐं पेट्रोल पंप जो मालिक आहे, हमेशह कॉल कंदो आहे ऐं थैंक यू वेरी मच। तव्हां मूंखे मुबारकूं ॾिनियूं, लख थोरा अव्हांजा। ऐं स्पेशली अॼु मां जीअं कल्ह एयरपोर्ट ते लथुसि त उनखां पोइ काफ़ी दोस्तनि, काफ़ी साथियुनि अची मूंखे मुबारकूं ॾिनियूं। राति मुंहिंजे घर सुमेर भुट्टो आयो, अज़ीज़ भुट्टो साहिबु आयो, इफ़्तिखार विसड़ो मुंहिंजो दोस्त आयो ऐं उन सां गॾु अॼु सॼो ॾींहं में मुंहिंजो जेको स्टाफ हुयो, मुंहिंजा जेके साथी हुया, कोलीग्स हुया, उन्हनि मूंखे मुबारकूं ॾिनियूं, हार पाराया। असलम भुट्टो साहिबु आयो, रोमान खेड़ो साहिबु आयो, मुस्तफ़ा अब्बासी आयो, सलीम जान आयो ऐं जॾहिं सेन टी वी ऑफिस पहुतुमि त सेन टी वी जी ऑफिस पूरी टीम जेका बि आहिनि, आफ्ताब तुनियो जेको असांजो मार्केटिंग हेड आहे, हैदर छजड़ो जेको प्रोग्राम मैनेजर आहे, या उन सां गॾु फरमान महर आहे एडिटर, ऐं इम्तियाज़ महर आहे,
ऐं उन सां गॾु जेके साथी हुया उन्हनि हार पाराया ऐं मूंखे मुबारकूं ॾिनियूं। सो लख थोरा उन्हनि सभिनी सॼणनि जा, उन्हनि जो प्यार, उन्हनि जो इहा मोहबत, उन्हनि जो इहो ख़ुलूस मूंखे माना चवंदुमि त मूंखे तमामु ॾाढी ख़ुशी उन ॾिनी। सो थैंक यू वेरी मच तव्हां जिन जिन मूंखे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाहिदा जी कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीक। सभु सेट A1 फर्स्ट क्लास। मुक़द्दस जी 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 कहिड़ा हाल आहिनि मुक़द्दस? ठीकु आहीं? चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह ठीक। रजब भाई तव्हांखे मुबारक हुजे। महिरबानी भेण महिरबानी। तो त ॾाढो मूंखे यादि कयो हूंदो आहे। इंतहाई ज़्यादा। हाय हाय हाय, पोइ कीअं पियो वक़्तु गुज़रे? राति जा ही 2 कलाक कीअं पिया गुज़रनि? बस पुछाई मां कॾहिं तव्हांजो सिर्फ़ु ज़िक्र हूंदो आहे। शो त हलंदो हो मुंहिंजो रिपीट में। जी जी उहो न ॾिसंदा हुयो? न उहो ॾिसंदा आहियूं। चलो चलो, अमी ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। ॿुधायो तव्हां कीअं? मां सही आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं। जी माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त। ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। सफ़र में चवंदा आहिनि त माण्हू माण्हूअ खे सुञाणींदो आहे। तव्हां ॿुधायो सफ़र में कीअं सुञाणप थींदी आहे माण्हू माण्हूअ जी? ई हाल अहवाल छंदो आहे, रास्तो छंदो आहे, ज्ञानीनो माण्हू आहे। त उन में सुञाणप थी वेंदी आहे। जी चलो गुड आहे। छा थी ॿुधाई अॼु मुक़द्दस? बस तव्हां पोइ 2 अल्फाज़ तव्हां ॻाल्हि छॾियो, सम्झो। तव्हां मूंखे ॿुधायो, मां तोखे ॿुधायो। कहिड़ो ॿुधायां? कुझु बि। हो सजण मुंहिंजो ही सुहिणो आहे, हज़ारनि में तिखो जीअं चंड चोॾींहं जो, तिखो जीअं चंड चोॾींहं जो, सितारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आहे, हज़ारनि में। ठीकु आहे? जी ज़बरदस्त। हलो तव्हां ॿुधायो। मां बि ॿुधाई? हा न, तूं त ॿुधाईंदीअ न। अच्छा जी। छा थियो? हम तो तेरी गलियों में फकीर बन के आते हैं। हम तो तेरी गलियों में फकीर बन के आते हैं। हो जाए दीदार तेरा, हो जाए दीदार तेरा, लौट कर जाते हैं। हम तो तेरी गलियों में फकीर बन के आते हैं। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच मुक़द्दस, थैंक यू। अॼु शामिल थिया कुर्ब तव्हांजा। मुक़द्दस मूंसां गॾु फ्रॉम बलूचिस्तान, ऐं बलूचिस्तान जो शहर आहे विंदुर, उन मां उन मूंखे कॉल कई। थैंक यू वेरी मच मुक़द्दस, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं हिन महफ़िल में शामिल। लख थोरा। हाणे हलूं था हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, ऐं गानो ॾाढो प्यारो आहे। बारिश जी ॻाल्हि आहे, इंजॉय कंदा। जो अंग अंग बारिश में आलो हुजे, तो जो अंग अंग बारिश में आलो हुजे, मार वेड़ी छोती छद झुड़ालो हुजे, मार वेड़ी छोती छद झुड़ालो हुजे, तो जो अंग अंग बारिश में आलो हुजे। बधामा कतियूं पेरनि में तोखे बधामा कतियूं, तारो नक जी फुली, तारो नक जी फुली,
चंद्रवालो हुजे चंद्रवालो हुजे वार वेड़ी छुती छड जुड़ालो हुजे वार वेड़ी छुती छड जुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे वर्क वारन जहर हर म उतलाया प्यो वर्क वारन जहर हर म उतलाया प्यो सिंध तुझी मुले सिंध तुझी मुले जणुर सालो हुजे जणुर सालो हुजे वार वेड़ी छोती छड जुड़ालो हुजे वार वेड़ी छोती छड जुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे आलो हुजे वेलकम अगेन खुशामदीद भलीकार 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 अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां राति जे हिन ख़ूबसूरत पहर में भलीकार लाइव विथ राजा अवां जो पंहिंजो प्रोग्राम हिन प्रोग्राम में हूंदा आहियो अवां लाइव कॉल जे ज़रिए शामिलु थींदा आहियो मैसेज जमा कंदा आहियो मुंहिंजे पेज जे ज़रिए जेको राजा में मुंहिंजो पेज आहे सो मुहबतूं अवां जो प्यार हमेशह मूंसां गॾु हूंदो आहे ऐं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम में लाइव कॉल्स घणे खां घणी प्रोग्राम में शामिलु कजनि कचेरी घणे खां घणी कजे ऐं गीत घणे खां घणा प्रोग्राम में शामिलु कजनि उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हांजो मूंसां साथ हूंदो आहे सुठे तरीक़े सां सुठे लम्हनि में ऐं सुठे अंदाज़ में सो तव्हां जूं कचेरियूं हूंदियूं आहिनि कचेरी करण सां गॾु गॾु मां ज़रूरी इहो चवंदो आहियां त हमेशह जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो त टीवी जो आवाज़ु बंदि हूंदो आहे पर किथे किथे काफ़ी माण्हू टीवी जो आवाज़ु खोले वेहंदा आहिनि त पोइ आवाज़ में प्रॉब्लम थींदो आहे तव्हांजो पहुचण जो जेको सिलसिलो आहे उहो ख़राबु थी वेंदो आहे सो हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे सवेरा सवेरा किथां कराची दा कराची ॾांहुं ख़ुशि आहे सवेरा हाँ चाक चङी भली हाँ छा कंदी आहे सवेरा पढ़नी है आदा छा पढ़ंदी आहीं स्कूल पढ़नी है हा उहो माण्हू स्कूल में ई पढ़ंदो आहे कहिड़ो अस्पताल में पढ़ंदो आहे हर माण्हू स्कूल में ई पढ़ंदो आहे कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे 4 में पढ़ंदी आहे वेरी गुड सवेरा खे असां भलीकार सवेरा पहिरियां आई आहे मुंहिंजे शो में कॾहिं हाँ हाँ हा हा चलो गुड गुड भलीकार सां चऊं तव्हांखे ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं हाँ चलो ख़ुशि हुजो ॿियो को हाल वाल को नयो को ताज़ो अदा तव्हांखे मुबारक हुजे ख़ैर मुबारक मुंहिंजो अलाए विसरी वियसि अलाए छा मुबारक ई नथी ॾिए अदा हाणे यादि आयो न भई ईअं थोरी थिए पोइ आहे एॾी देरि खां बि मुबारक ॾिबी आहे माण्हू जल्दी ॾिए न पहिरियां मुबारक ॾिए माण्हू हाँ चलो सवेरा खे भलीकार सां चऊं सवेरा अॼु छा थी ॿुधाए जी अॼु छा थी ॿुधाई को पोएम थी ॿुधाई को गानो थी ॿुधाई को नात थी ॿुधाई छा थी ॿुधाई अदा तव्हांजी आवाज़ में ॿुधणो आहे मुंहिंजी आवाज़ में ॿुधणो आहे छा ॿुधणो आहे इंडिया जो गानो इंडिया जो गानो ॿुधणो आहे पाकिस्तान जो न आहे ॿुधणो न ओके दीवाने हो के हम मिलने लगे सनम जब से जुड़े हैं सिलसिले आँखों से रूठ कर नींदें चली गई ना जाने कैसे दिल मिले ना जाने कैसे प्यार हुआ न जाने कब इकरार हुआ कि अपनी बात बन गई दीवाने हो के हम मिलने लगे सनम जब से जुड़े सिलसिले ठीक है हाँ चलो ख्याल रखिजो पंहिंजो ठीक है थैंक यू हाँ मुंहिंजी भेण सां थोरो ॻाल्हायो हाँ भेण सां थोरो ॻाल्हाए हेलो हेलो सही हाँ खुश आहियां तूं खुश आहीं
केतरी खुश आहीं? मां नूर पापा आया। हाँ नूर पापा आई। हाँ नालो छा अथई? नूर आता। नूर। हाँ चलो नूर के भली कर। नूर केड़ी क्लास में पढ़ंदी है? तेरी। 3 में। हाँ चलो गुड गुड ठीक है। नूर को पोएम ॿुधाए। हाँ पोएम ॿुधा को। चलो ठीक है टाटा। ओके ओके नूर असां सां गॾु हुई ऐं नूर जी भेण सवेरा असां सां गॾु हुई। थैंक यू वेरी मच। अवां भली कार था चऊं तव्हांखे कुर्ब अवां प्रोग्राम में शामिल थिया ऐं अवांजो प्यार अवांजो मोहबतूं राति जे हिन ख़ूबसूरत पहर में। सो ॻाल्हि जॾहिं असां कंदा आहियूं हमेशह उन अंदाज़ जी जंहिं अंदाज़ में अवां असांखे मोहबतूं ॾींदा आहियो प्यार ॾींदा आहियो ऐं ख़ुशियूं ॾींदा आहियो त उन मोहबत ऐं उन अंदाज़ में जेके ख़ुशियूं हूंदियूं आहिनि उहे बाकमाल हूंदियूं आहिनि ज़बरदस्त हूंदियूं आहिनि ऐं उनजा पैसा कोन लॻंदा आहिनि। जॾहिं तव्हां कंहिंखे मोहबत ॾींदा आहियो या प्यार ॾींदा आहियो या कंहिंजी इज़त कंदा आहियो त उनजा पैसा न लॻंदा आहिनि पर तव्हांजी जेको ज़र्फ़ आहे तव्हांजी जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे साम्हूं अची वेंदियूं आहिनि। त तव्हांजूं मोहबतूं आहिनि प्यार आहे ऐं हमेशह मां चवंदो आहियां त जंहिंसां बि ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो तके तोरे ॻाल्हायो ऐं अहिड़ो ॻाल्हायो जो उनजी दिलि में तव्हांजे लाइ जॻह ठही वञे। सो कॉल था वठूं पहिरियां। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम भाईजान कैसे ठीक है? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक ठाक हूँ। कौन बात कर रहे हैं? इन्हें बंद कर। सर खुदा बख्श बात कर रहा हूँ जिला मियां वाली से। कौन? जिला मियां वाली से खुदा बख्श बात कर रहा हूँ सर। खुदा बख्श को वेलकम कहते हैं जी आया नू कहते हैं जी। मेहरबानी जनाब बड़ी मेहरबानी जनाब का बहुत शुक्रिया। आपका स्टेज शो देखा है हमें बहुत पसंद आया। बहुत शुक्रिया। एक छोटी सी फरमाइश सर। फरमाइश हम अपने घर वालों की पूरी नहीं करते आपकी कहाँ से करें? अच्छा क्या हाल है आपके? आप क्या करते हो? आप अपने बारे में बताएं। सर मैं जिम्मेदारा करता हूँ मकसद अच्छा डंगर वगैरह रखी हुई मजे वगैरह उनका करते हैं। चले चले बड़ा मजेदार लोग हैं वहाँ के और मौसम बड़ा अच्छा होगा अभी आपकी तरफ। जी ठंड है हमारे पास। आप कहाँ से बात कर रहे हैं सर? मैं कराची से बात कर रहा हूँ। आपने कराची का नंबर डायल किया अभी। अच्छा ये 0 हाँ 02 जी 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 आपको खुशामदीद कहते हैं। आज मैंने एक टॉपिक रखा है क्योंकि अभी मैं गया हुआ था उम्रे पे। मैं कल ही वापस आया हूँ। तो जब हम सफ़र करते हैं किसी के साथ तो हमें उस इंसान की पहचान हो जाती है, उस बंदे की नेचर का पता चल जाता है। तो आप क्या कहते हैं कि सफ़र में वाकई इंसान की पता चल जाता है, उसकी नेचर का पता चल जाता है? आप सही कह रहे होंगे भैया, आप सही कह रहे होंगे। तो अल्लाह ताला आपको इससे बड़ी इज्जत दे और अल्लाह ताला आपको हज बैतुल्लाह की ज़ियारत दिखाए। आमीन सुम्मा आमीन। आप बताएं आज आप आए हो तो आपके बहुत सारे दोस्त भी होंगे जो आपके साथ डेली उठते बैठते होंगे चलते चुलते होंगे, लेकिन किसी के साथ आपने सफ़र किया हो और आपको उसकी पहचान हुई हो? जी जी बिल्कुल सर। मैं गया था लाहौर अपने क्लास फेलो के साथ। चले गुड। फिर तो अल्लाह ताला आपको आसानियाँ पैदा करे और अल्लाह तबारक आपको दोबारा इंशाल्लाह आमीन आमीन। कुछ सुना दे अपनी आवाज में, कोई गीत गजल गाना कोई सुना दे अपनी आवाज में। अपनी आवाज में सर? हाँ हाँ सर हम सरायकी जरूर है। हाँ तो हम गाना सुनने की शौक है, गाने की शौक बहुत कम है। सरायकी सुना दे सर जी। सरायकी को आपने वो शफाउले के गीत सुने होंगे ना? हाँ हाँ सुना दे जी सर। आप सुना दें अपनी आवाज में। हेलो अस्सलाम वालेकुम। सुने सर जी सुने। कमीज तेरी काली ते सोरे फुला वाली। कमीज तेरी काली ते सोरे फुला वाली। कैसा सर मजा आया? जबरदस्त। मैं भी तो सागु सुना सा हो किते काले वेस बैठा रोंदा ज़ारो ज़ार हो सही डाढ़ा बेकरार हो सही उहोई मेरा यार हो सही उही को सलाम देवी वालेकुम सलाम। क्या बात है भैया, क्या बात है। हो रंगदाए भूरा ते कददाए पूरा जीवे तितरदाए चूरा। हो जीवे तितरदाए चूरा दर ते करेंदा वेठा मेरा इंतजार हो सही डाढ़ा बेकरार हो सही उहोई मेरा यार हो सही उही को सलाम देवी
मुझे कौन हो जाओ जब सर बात ये है कि आपकी आवाज ही मुझे बहुत पसंद आई। आप माशाल्लाह जिंदगी आदमी, अल्लाह ताला आपको दोबारा हज बैतुल्लाह की आमीन आमीन क्या बात है, क्या आमीन बात है। आमीन आमीन। बहुत बहुत शुक्रिया और शामिल हुआ करें मेरे शो में आप। मेरा शो हफ्ते में 4 रातें में रात को सर खाने आता हूँ लोगों का। अच्छा जी, जो भाई आए हुए थे ये कराची के, वैसे बेसिकल मेरे ख्याल ये तो पंजाब साइड की आवाज लग रही थी आपकी। कौन सा भाई? ये जो मैंने टीवी से आपका नंबर लिया है ना। हाँ वो भी इधर ही कराची का है ये। कराची का है? हाँ हाँ कराची में कभी जिंदगी लगी तो इंशाल्लाह ताला शो में जरूर आएंगे। आए मोस्ट वेलकम इंशाल्लाह। वेरी सून मेरा गेम शो भी शुरू होने वाला है, उसमें तो आप आ सकते हैं। माशाल्लाह। कराची का भी मौसम कैसा चल रहा है? कराची का मौसम अच्छा है, ठीक है, बस नॉर्मल है। वैसे दिल का मौसम अच्छा होना चाहिए, फिर हर मौसम अच्छा लगता है। बिल्कुल सही कह रहे हैं, ये बजा बात है। हमारे पास ठंड बहुत ज्यादा है। हाँ दिल का मौसम अच्छा होना चाहिए, फिर ठंड में गीजर भी चलाना पड़ता है और गर्मियों में एसी भी चलाना पड़ता है। कोई बात नहीं है, वो मौसम ठीक है, लेकिन दिल का मौसम अच्छा रहना चाहिए। बिल्कुल सही कह रहे हैं। चले, अपना बहुत सारा ख्याल रखिएगा। आपने किस शहर से कॉल किए? सर हम जिला मियांवाली। जिला मियांवाली, ओए होए 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 होए, क्या बात है जी। जिला मियांवाली, जहाँ से अत्ताउल्लाह न्याजी, बिल्कुल अत्ताउल्लाह न्याजी का शहर है जी, और इमरान खान का भी शहर है वो मेरे ख्याल से। बिल्कुल सही। चले सर आपका वक्त लिया है, बहुत शुक्रिया, आपको टाइम ज़ाया किया है। सर अल्लाह आपको खुश रखे, आपकी पूरी फैमिली को सलाम और सबको सलाम। थैंक यू। मियांवाली खां कॉल हुई ऐं ॾाढो प्यारो कॉलर हुयो। ऐं ज़िंदा दिलि माण्हू जेके हूंदा आहिनि उहे अहिड़ा हूंदा आहिनि, ईअं इन तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि, इन तरीक़े सां कचहरी कंदा आहिनि। सो उतां दी सराइकी अलॻि है, इथों दी सराइकी अलॻि है भाई। सो मेकू इथों दी सराइकी आउंदी है, उथों दी सराइकी कोन ही आउंदी है। इन करे में तुसांकू इथों दी सराइकी जा गाना ॿुधाया अथई। आई होप कि तुसांकू सुठा लॻिया हुसी। ऐं ॿिया कहिड़ा गाना आहे सराइकी, मेकू ॾाढा सुठा लॻंदा आहे सराइकी। दीबा सहरदा आहे, ॾाढा भला गाना आहे, मेकू विसर गया है मल, लेकिन मैं तुसांकू पोल के मल ॿुधाए सा हाज़ुर। अस्सलाम वालेकुम। सर साईं वालेकुम सलाम। केरा? सर मां अब्दुल हमीद बलोचिस्तान बलोचिस्तान जे कहिड़े शहर मां? कोटिया को सर, कोयटा। अब्दुल हमीद कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? ठीक ठाक। मां बिल्कुलु ठीकु ठाक। अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहरायुनि सां। सर भली कार वल्तो के सर मुबारक देन होम रेडियो। खैर मुबारकूं साईं, खैर मुबारकूं। और बे खैर खुश अल्हम्दुलिल्लाह, सब सेट A1 फर्स्ट क्लास। गानो फरमाइश आऊं पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कयां, तुंहिंजी किथां कंदुसि दोस्त। तूं ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। हाय आवाज़ तोखे पसंदि आहे, तुंहिंजी समातूं कमाल आहिनि, तुंहिंजो ॿुधण जी जेका शक्ति आहे न उहा वाह जी आहे, ज़बरदस्त आहे। इन जे करे तोखे आवाज़ कमाल थो लॻे। हाँ हल पोइ मां कहिड़ो गानो ॿुधायां तोखे? ॿुधा, दिलि सां गानो ॿुधाए? ॾुख जो ॿुधाए, ख़ुशी वारो ॿुधाए? हाय हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां। हो तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा, हो तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां। ठीकु आहे साईं? ठीक है, मेहरबानी वडी कुर्ब लख थोरा तव्हांजा, महिरबानी। बलोचिस्तान मां असांजो दोस्त हुयो। थैंक यू वेरी मच। अवां कोयटा जे शहर मां कॉल कई, लख थोरा अवांजा, अवांजो प्यार, अवांजूं मोहबतूं रात जे हिन ख़ूबसूरत पहर में। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा आहियो। महफ़िल अवांजी हूंदी आहे, कचहरियूं अवांजियूं हूंदियूं आहिनि, ॻाल्हियूं अवांजियूं हूंदियूं आहिनि। मां त बसि मिड़ई वेठो, हू चवंदा आहिनि न सिंधीअ में त ॿोड़ हारींदो आहियां, तव्हां सां कचहरियूं कंदो आहियां। सो ख़ैर कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़। अवांजा मैसेज बि तमामु घणा आहिनि, पर हाणे दिलि थी चए त को सुठो सुहिणो गीत तव्हांखे ॿुधाइजे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ को हलाइजे पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। ऐं गानो आहे हो जमालो,
एंजॉय कंदा। दिल के बस तो है जो जुनूना, राहत ना है जिंदगी थी वही बेसुकूना, अभी तुम ना खुश हो मुस्कुराए पाई आ गए पाई, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, अज दर्द थी वो राहत, ये हाथ जी मिठा चाहत, हर वक्त मुझे है न दिल पे बस तुझे मिठा रासत, अज दर्द थी वो राहत, ये हाथ जी मिठा चाहत, हर वक्त मुझे है न दिल पे बस तुझे मिठा रासत, कभी तुम ना खुश हो मुस्कुराए पाई आ गए पाई, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, माँ गो मरम बस तू, माँ दीवानी भरम बस तू, मुझे मन में बसल दुनिया जी, हर मंद मौसम बस तू, माँ गो मरम बस तू, माँ दीवानी भरम बस तू, मुझे मन में बसल दुनिया जी, हर मंद मौसम बस तू, कभी तुम ना खुश हो मुस्कुराए पाई आ गए पाई, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, हो जमालो हो जमालो हो जमालो गाए पाई दिल, गाए पाई अव्हां ही तमन्ना जी आदत दिनी, मोहब्बत जे बदले मोहब्बत दिनी। वेलकम जी, खुशामदीद, भलीकार अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं ऐं ख़ुशियूं हिन महफ़िल में आहिनि शामिल। तो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे डायल कंदो। वठूं हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? कहिड़ा हाल आहिनि साईं? ख़ुशि आहियो? चाक चङा भला ज़हीर भाउ?
खैर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कुझु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? टीवी जो आवाज़ बंदि कयो। हेलो हेलो जी जी मुंहिंजो टीवी जो आवाज़ बंदि टीवी जो आवाज़ बंदि कयो मिठा। जी जी बंदि थी वियो सर। चलो गुड आहे। ॿियो छा हाल वाला? जी जी अलाए शुक्र आहे। मां कारी टोपी में लच पिया लॻो। हा थैंक यू वेरी मच। पोइ टोपी किथे घोटकीअ में आयो त टोपी ठाराए मोकिलियो न यार हिकिड़ी ॿ। जी जी घोटकी में त काफ़ी शयूं ठहंदियूं आहिनि, टोपी बि ठहंदी आहे। हा टोपी ॾाढी ज़बरदस्त मिलंदियूं आहिनि घोटकी जूं यार, हिकिड़ी ॿ ठाराए मोकिलियो न। अॼुकल्ह टोपी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। असल में हाणे टोपी अगरि ॾे बि अचे थो न काफ़ी महांगियूं थी वियूं आहिनि। हा बसि पोइ तव्हांखे पैसा मोकिलींदासीं, तव्हां असांखे ठाराए मोकिलिजो रुॻो यार। जी जी इंशाल्लाह इंशाल्लाह। ॿियो ख़ैर आहे? ॿियो सभु ख़ैर। छा कंदा आहियो ज़हीर भाई? मां सरकारी जॉब कंदो आहियां। सरकारी जॉब कंदा आहियो? चलो गुड, वेलकम था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। भली कार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो। जी जी गानो आवाज़ थोड़ी ख़राब आहे। न न तव्हांखे कंहिं ग़लति चयो आहे तव्हांजो आवाज़ ख़राबु आहे, तव्हांजो आवाज़ सुठो आहे। अच्छा हा चलो हिकिड़ो गानो आहे ॿुधायो न, मुंहिंजो फेवरेट आहे। हा ॿुधायो 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 साईं। जी जी ॿुधायो। सिंगार जा समूरा हथियार यार तो वटि लेण की तेज तेज तलवार यार तो वटि सिंगार जा समूरा हथियार यार तो वटि। वाह से वाह। हा साईं। आहा आहा हाय हाय सरदार यार तो वटि तिरछी तलवार यार तो वटि। ॿियो सभु ख़ैर ज़हीर भाउ, थैंक यू। चलो कुर्ब लख थोरा शामिल थियो, सुठो लॻो अव्हांजो अचणु। अधो असां सां गॾु गॾु हुयो फ्रॉम घोटकी। ज़हीर भाउ महिरबानी, अव्हां शामिल थिया, सुठो लॻो। ऐं अॼु वक़्तु कलाक ईअं गुज़री वियो आहे, ख़बर ई न पई आहे। सो वक़्त जो असांखे क़दुरु करणु खपे ऐं वक़्तु असांखे इहो ज़रूरु मौक़ो ॾिनो आहे त असांखे ख़ुशियूं विराइणियूं आहिनि, प्यारु विराइणो आहे, मोहबतूं विराइणियूं आहिनि ऐं बल्कि हर उहो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे जेको अलाह साईं जे तरफ़ां असांखे ॾिनो वियो आहे। ऐं ज़िंदगीअ में आहे ई असां हिन दुनिया में हिन जे करे आहियूं त असां बिल्कुलु पंहिंजे मोहबत, पंहिंजे प्यार ऐं ख़ुलूस सां माण्हुनि जी ख़िदमत कयूं, इंसान जी ख़िदमत कयूं ऐं पंहिंजा सभु उहे फ़र्ज़ पूरा कयूं जेके अलाह साईं जे तरफ़ां असां ते फ़राइज़ आहिनि। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मौजूद सदा मौजूद। हैदर भट्टी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियूं? चाक चङा भला? कुर्ब कुर्ब तुसां ॾे, भली करे आयो आहे तुसां असां ॾे अङण च। कुर्ब कुर्ब तुसां ॾे बाबा, कुर्ब तुसां ॾे, लख थोरे तुसां ॾे। ॿिए कहिड़े हाल आहिनि? कीअं पई ज़िंदगी गुज़रदी आहे? दादू वाले ख़ुशि आहिनि? वालेकुम सलाम। हा वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। कुर्ब तुसां ॾे, कुर्ब तुसां असांखे यादि करेंदे हो ऐं इंतज़ारु करेंदे हो असांजा ऐं असांखे सलाम बि ॾींदे हो माणा ते। थैंक यू। कुर्ब कुर्ब। हैदर भट्टी असां सां गॾु गॾु फ्रॉम ख़ुदाबाद ऐं ॾाढो ज़बरदस्त कॉलर आहे असांजो, पुराणो कॉलर। थैंक यू वेरी मच हैदर। सो अव्हांजे प्यार खे, अव्हांजी मोहबतुनि खे हमेशह लाइव शामिल रखंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त मोहबतूं घणियूं हुजनि, कचहरियूं घणियूं हुजनि, ॻाल्हियूं घणियूं हुजनि। ॻाल्हियूं कचहरियूं मोहबतूं तॾहिं घणियूं थी सघंदियूं जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु तजुर्बा कंदो, कुझु ज़िंदगीअ में कुझु कमु कंदो, का शइ कंदो, का ॻाल्हि कंदो त हर शइ तव्हांजी ओके थी वेंदी। सो अव्हांजो प्यारु, अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं ऐं अव्हांजी ख़ुशियुनि सां गॾु गॾु काफ़ी माण्हू आहिनि जेके मूंखे लाइव बि ॾिसनि पिया ऐं लाइव बि कचहरी कनि पिया। सो थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यारु आहे, अव्हांजूं मोहबतूं आहिनि, अव्हांजूं कचहरियूं आहिनि। सो ईअं ई कचहरियूं कंदा रहो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम।
जी मां शैनीला संघर मां ॻाल्हायां। शैनीला कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो भाउ ठीक आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे लख लख वधायूं। महिरबानियूं अदी, महिरबानियूं, लख थोरा मुंहिंजा। ठीक आहे भाउ, सभु ठीक आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। अदा मुंहिंजी कज़न सना जे तरफ़ां तव्हांखे उमिरि जो लख लख वधायूं। ख़ैर मुबारकूं, कुर्ब कुर्ब। तूं ॿुधाए शैनीला कीअं आहे? दिलि जो मौसम कीअं आहे? तव्हांजे सांगड़ जो मौसम कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह, माशा सभु कुझु दुआ आहे तव्हां। 2 हफ़्ता मां आयुसि कोन त यादि कयो भाउ खे न? हा कयोसीं, 2 हफ़्ता पूरो वेट कयोसीं, इंतज़ारु कयो। रिपीट तव्हांजो शो ॾिसूं। हा चलो गुड है। सना मुंहिंजी कज़न जेकी तव्हांजी वॾी मां वॾी फैन आहे न, तव्हांजी तस्वीरूं बाबा असांजी काचनि में डायरियुनि में हिन में लिखियल आहिनि, उहा त माना रिपीट करे 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 माना रिपीट करे 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 किनो करे छॾी मुंहिंजे शो खे। हा माना बोर करे छॾी। छा कजे छा कजे छा कजे? ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो। गीत हा गीत ॿुधायां थी। हिकु हा गुजरात ठरी आहे, वाह गुजरात ठरी आहे, हो अहिड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे, हिक मुंद चरी आहे, बीजा रात ठरी आहे। चलो थैंक यू वेरी मच, थैंक यू। शैनीला मूंसां गॾु गॾु फ्राम सांगड़, ऐं हमेशह शैनीला ईंदी आहे, सुठो सुठो ॻाल्हाए वेंदी आहे, सुठो सुठो गानो ॿुधाए वेंदी आहे। थैंक यू वेरी मच शैनीला। ऐं ओरियां सिंजोरे वारनि खे, झोल वारनि खे, शहदादपुर वारनि खे, परियां शाहपुर चाकर वारनि खे, नवाब शाह वारनि खे, हिन पासे मीरपुर ख़ासि वारनि खे, टंडोल हयार वारनि खे, ऐं अञा ओरियां उदेरोलाल वारनि खे, इन सभिनी खे अव्हां जी तरफ़ां सलाम हुजनि। सो तव्हांजो ओड़ो पाड़ो आहे, इन सभिनी खे सलाम हुजनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा मुंहिंजा मुबारक वॾी वॾी तोखे हुजे। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। अदी सना आगा ख़ुशि आहीं? चाक कहीं? चङी आहीं? भली ख़ैर सां अची वियो मुंहिंजो भाउ, मुबारक आहे जो बस बि न आहे। बस 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 खोड़ मुबारकूं ॾिनियूं तव्हां, ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं घुरियूं मूं। अल्लाह ख़ुशि रखे, अदा अल्लाह ख़ुशि रखे। ॿियो सभु ख़ैर? सभु सेट A1 फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु क़बूल कईसीं, पर तव्हां मूंखे ॿुधायो, यादि कयो तव्हां भाउ खे न कयो? टीवीअ ते प्रोग्राम त हले पियो रिपीट में? वालेकुम सलाम। मुस्कान कहिड़ा हाल आहिनि? थैंक यू वेरी मच, थैंक यू। आउं ईअं ई आहियां जेको तूं ॾिसी पई। आउं कमज़ोर थी वियो आहियां या थुलो थी वियो आहियां? कमज़ोर थी विया आहियो। अए छा कजे छा कजे छा ॾाढो कमज़ोर थी वियो मां। हा अहिड़ो सही आहे माण्हू, थुलो घणो सही न आहे। हा बस सही आहे, इहो सही आहे। चलो गुड आहे। ॿियो छा हाल वाला मुस्कान? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? आउं तुंहिंजे साम्हूं आहियां। मिस कयो मूंखे 2 हफ़्ता न कयो? तव्हांजो रिपीट प्रोग्राम बि न पियो हले। हिकु दफ़ा आयो, 2 दफ़ा बाद, उन खां पोइ न आयो। छो न आयो? इहो त हाणे ग़लति आहे। पोइ छा हलियो? गाना पिया हलिया? हा बस गाना हलिया, बस मां तव्हांखे यूट्यूब ते ॾिसंदी आहियां। अरे छा कजे छा कजे छा कजे? तव्हांखे ॾाढो मिस कयो। ईअं लॻो 2 हफ़्ता न 2 महीना 2 साल। अरे 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 छा वरी असां अची वियासीं वापसि? जी बिल्कुलु। हाणे टीवी खोली आहे, मूंखे ख़बर हुई राजा ईंदो शो। हा चलो गुड आहे। हा
एक शेर सुनाती हूँ। सुनाओ सुनाओ। तुमने ऐसी भी क्या खता कर दी जो नाकाबिले माफी नहीं, तुमने ऐसी भी क्या खता कर दी जो नाकाबिले माफी नहीं, कई दिन से आपको देखा नहीं, क्या यही सजा काफी नहीं? हाय 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 हाय, क्या करें क्या करें क्या करें, छा कजे छा कजे छा कजे छा कजे छा कजे। थैंक यू वेरी मच मुस्कान। कुछ ॿुधाए, गानो वानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। बस मां शेर ॿुधायां, गानो तव्हां ॿुधायो। गानो मां ॿुधाए, कहिड़ो गानो ॿुधाए? जेको तव्हां थोड़ी देर पहिरियों गानो ॻायो पिए, कहिड़ो? अव्हां मोहब्बत जी आदत ॾिनी, अव्हां ही तमन्ना जी आदत ॾिनी, मोहब्बत जे बदले मोहब्बत ॾिनी, ला 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 हे या ओके ओके। आप बहुत प्यारे लग रहे हैं, Thank आपके you. मुंह में बहुत नूर आ गया है। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। नूर अची वियो आहे अचे थी, पर ख़ैर थैंक यू वेरी मच। ऐं हीअ हुई असां सां गॾु मुस्कान। मुस्कान इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। तव्हांजी नज़रूं सुठियूं आहिनि त तव्हांखे हर शइ सुठी लॻंदी आहे, प्यारी लॻंदी आहे। सो नज़रूं तव्हांजूं प्यारियूं आहिनि। थैंक यू वेरी मच। 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो। प्रोग्राम में लाइव शामिल। मैसेज अव्हांजा तमामु घणा मौजूदु थी चुका आहिनि प्रोग्राम में, उन्हनि खे बि मां शामिल रखां थो। मां वञा थो पंहिंजे पेज जी तरफ़, ऐं मुंहिंजो पेज आहे राजा मेमन जो पेज, ऐं उन पेज ते जेके मैसेज अची विया आहिनि उनखे मूंखे हाणे शामिल रखिणो आहे पंहिंजे हिन ख़ूबसूरत शो में, ख़ूबसूरत महफ़िल में। ज़ुबैर अहमद जरवार आहे, चवे थो त ऐसा करते हैं एक मुलाकात रख लेते हैं, चाय की प्यालियाँ कुछ सौगात रख लेते हैं, मैं भी उदास हूँ तुम भी गुमसुम जाना, महफ़िल मुशायरा इस रात रख लेते हैं, तुम आए हो बड़े चाह से बादल के लिए, सो ले जाओ हम बरसात रख लेते हैं, कुछ तो भरम रहे कि हम भी कभी साथ रहे, हम तोहफ़तन एक दूसरे की आदत रख लेते हैं, ज़िंदगी ने हम दोनों को बहुत गम दिए, तुम रखो खुशियाँ हम तजुर्बात रख लेते हैं, कुछ ऐसा करते हैं कि ये मुलाकात याद रहे, हम कैद गज़ल में ये लम्हात रख लेते हैं। वाह सही वाह वाह सही। वठो था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा साईं? राजा साईं मुख्तियार रुस्तमानी शहर वाईपाली खां। मुख्तियार कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? तव्हां जूं दुआऊं आहिनि, तव्हांखे लख लख मुबारकूं असांजे तरफ़ां। उमिरि करे उमिरि सादत तव्हांखे नसीब थियो आहे। अलाह ताला तव्हांजे नसीब बहितर कयो आहे। मुबारकूं। ख़ैर मुबारकूं मुंहिंजा सुणा। ख़ैर मुबारकूं ख़ैर मुबारकूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॿियो छा हाल वाल आहे? 2 हफ़्ता छा कयो? मिस कयो भाउ खे न कयो? तमामु घणो भाउ खे मिस कयो आहे। पहिरियों फर्स्ट हफ़्ते में जेको प्रोग्राम रिपीट में हलियो, लास्ट वीक में वरी जेको रिपीट में न हलायूं प्रोग्राम। अच्छा अच्छा अच्छा, चलो ठीकु आहे ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे। वरी अची विया आहियूं लाइव। हिन महिल जीअं ई टेलीविज़न ते तव्हां प्रोग्राम में आया हो, ॾिसण सां यकीन कयो दिलि जूं धड़कणूं हेॾी तेज़ थी वियूं हद खां वधीक। छो ईअं छो भला? पंहिंजो प्यारो पंहिंजो महबूब साईं जॾहिं नज़र ईंदो आहे माण्हू ईअं माना बेइंतहा ख़ुशि थींदो आहे। चले महिरबानियूं। अव्हां इहे लफ़्ज़ मुंहिंजे लाइ चओ पिया, लख थोरा अव्हां जा। ऐं अव्हां बि असांजा तव्हां असांजे फैमिली जा मेंबर आहियो, हुनजे करे चऊं था तव्हां माना पंहिंजा धारिया थोरा ई आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। कुर्ब लख थोरा मुख्तियार रुस्तमानी। अव्हांखे अव्हांजी पूरी फैमिली खे मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारा सलाम। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, ऐं ईअं ई मोहबतूं विरहाईंदा रहो, ईअं ई प्यार विरहाईंदा रहो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो? गीत जो नालो आहे शाइर आहे हिकिड़ो। हा ॿुधायो ॿुधायो। गुरु रे मस्ती ने मार डाला, गुरु रे मस्ती ने मार डाला, वरना हम लोग भी जी ही लेते। वाह वाह। तनूर बनकर किसी के दिल का करार बनकर। वाह 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 वाह। कुर्ब कुर्ब लख थोरा सुणा, लख थोरा। थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु मुख्तियार रुस्तमानी फ्राम वाही पांदी। थैंक यू वेरी मच। जेके बि रुस्तमानी उते आहिनि उन सभिनी खे राजा मेमन जो सलाम, और या जोही वारनि खे सलाम। ऐं खोड़ सारियूं कचहरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां थींदियूं रहंदियूं। पर हाणे हलूं था हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे शादिया करीम जो। हिन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। प्रीत जा बेचुराई पंहिंजा आहिनि, महबूब अखियुनि खां दूर थींदो आहे त लॻंदो आहे ॼण ज़िंदगी वीरान थी वई आहे। ही कलाम उन्हनि सभिनी जे नाले जिन जी दिलि
मुहब्बत सां शाद आहे पर महबूब अखियुनि खां दूर ऐं जिन जूं अखियूं महबूब जे इंतज़ार में आतियूं। प्रीत पंहिंजी प्यार सावल तो पुॼाण कीअं ॿुधायां छो तुंहिंजी तात में आहियां तोखां पोइ ॼण सकरात में आहियां मींहं न्यापन नई निशान प्यार वारनि यार बातियुनि जी गहरी घात में आहियां तोखां पोइ ॼण सकरात में आहियां बिरह जी जा बाहे बारे वे सो खुदा जो यार मारे वे हो सावण आया हाल हाणा मुंहिंजा राणा तुंहिंजा माणा तुंहिंजूं राहूं तकींदे पिरी बेनी बरसात में आहियां तोखां पोइ ॼण सकरात में आहियां ही कंहिंजी अखि जो ॻोढ़ो आहे मन जे आगुर ते का ककरी साण करे सनड़ी बूंदुनि जियां वसी पियो आहे ही कंहिंजे पब जो खड़को आहे बंदि थियल दरवाज़ो खोले ॾिसी अचां थो कोई न आहे ही कंहिंजे प्यार जो सॾु आहे सूर बहाव ते थदड़ा कढण लॻा आहे ज़ंजीरूं सिंगार लॻनि थियूं मौत बि विसरी वियो आहे जीअण सां नींहुं लॻी वियो आहे जीअण सां नींहुं लॻी वियो आहे तू भली दिलरुबा नाज कर देर कर तू भली दिलरुबा नाज कर देर कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर छा कजे वेल कुछ कोन कंदासीं मोहब्बतूं प्यार ऐं ख़ुशियूं विरहाईंदासीं अवां सां गॾु ऐं रात जे हिन ख़ूबसूरत प्यार में अवां जूं लाइव कॉल शामिलु रखंदासीं हाणे बि कॉल वठंदुसि ऐं कॉल खां पोइ तव्हां सां कचहरी बि कंदुसि ऐं तव्हांजा मैसेज ज़रूरु मां प्रोग्राम में शामिलु रखंदो आहियां तव्हां मैसेज ज़रूरु कंदा कयो मुंहिंजो पेज आहे राजा मेमन जो तव्हां हुनखे शो में ज़रूरु हुन में वञी फेसबुक ते तव्हां मैसेज कंदा कयो हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे जी अदा मां आहियां सानिया सानिया किथां सानिया नवंदेरे खां नवंदेरो खां सानिया पहिरियों दफ़ो आई आहे जी अदा फर्स्ट टाइम आई आहियां अच्छा भली कार था चऊं अदी खे ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं
जी अदा खे तव्हां ॿुधायो मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। छा दा मुबारक अथव उमिरि जी। ख़ैर मुबारक मुंहिंजी भेण, ख़ैर मुबारक, लख थोरा लख थोरा। छा कंदी आहे मुंहिंजी भेण सानिया? मां स्टडी कंदी आहियां। छा पढ़ंदी आहे? 12 क्लास में। 12 क्लास में पढ़ंदी आहे, वाह ज़बरदस्त, वेल डन। पोइ शो अॼु पहिरियों दफ़ो ॾिठो आहे या उहो ॾिसंदा रहंदा आहियो? ॾिसंदा आहियूं रोज़। अच्छा, पोइ कॉल अॼु पहिरियों दफ़ो कई आहे? जी जी। छो एतिरा ॾींहं पोइ किथे हुया तव्हां? फ़ोन छो न कई? सुम्ही पिया हुआसीं। थकिजी पिया हुयो? सुम्ही पिया हुआसीं। सुम्ही पवंदा हुयो, अॼु जाॻो पिया? जी जी अॼु जाॻूं पिया। चलो गुड आहे, भली कार त चऊं तव्हांखे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। 12 क्लास में पोइ वॾी थी छा थींदी आहे? डॉक्टर। डॉक्टर थींदी आहे? जी जी। चलो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा शो कीअं लॻंदो आहे तव्हांखे मुंहिंजो? ॾाढो VIP ॾाढो सुठो लॻंदो आहे। छा सुठो लॻंदो आहे? शो सुठो लॻंदो आहे, मां सुठो लॻंदो आहे, मुंहिंजा कॉलर सुठा लॻंदा आहिनि, मुंहिंजूं ॻाल्हियूं सुठियूं, छा सुठो लॻंदो आहे? ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। कहिड़ियूं ॻाल्हियूं मसलन? जी सभु ॻाल्हियूं जेको ॻाल्हाईंदा आहियो। अच्छा चलो गुड। मूंखे ॻाल्हायूं त तव्हां त कुझु ॿुधायो न, को गानो वानो ॿुधायो, को गानो, को गीत, को गज़ल। हा मुंहिंजी सिस्टर ॿुधायो थी। तव्हां नथा ॿुधायो? जी न। चलो तव्हां ॾियो सिस्टर खे। वालेकुम अस्सलाम। अदी तव्हांजो नालो छा आहे? सादिया सुमरो फ्रॉम नवदेरो। भली कार त चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि आहियो सादिया? मां तव्हांजे साम्हूं। सादिया छा कंदी आहे? छा पढ़ंदा आहियो? ॿई भेणूं हिकिड़े ई क्लास में आहियो? हा जी जी। चलो गुड, सुठी ॻाल्हि आहे। भई हो त कोन्हे न जुड़वा त न। महिरबानी महिरबानी अदी, महिरबानी कुर्ब। अच्छा चलो गुड, भली कार था चऊं तव्हांखे। ऐं शो में बची आहे सुमरो, सॼी सुमरो फैमिली खे सलाम। भाई जेके बि हैदराबाद में सुमरो रहनि था, जेके लाड़काणे में रहनि था, जेके मेहड़ में रहनि था, जेके दादू में रहनि था, जेके सॼी सिंध में रहनि था, जेके सॼे मुल्क में रहनि था, बल्कि जेके सॼी दुनिया में सुमरा रहनि था, उन्हनि सुमरनि सभिनी खे राजा में वञो सन TV जे प्रोग्राम लाइव विद राजा मां अस्सलाम वालेकुम। थैंक यू भाई, थैंक यू। साही न पटियो ॾिस भाई, एॾो सलाम वॾो कयो। हा बाक़ी नओं देरो वारनि खे त आहिनि ई आहिनि न, नओं देरो मां त सलाम कयूं पिया। जी जी थैंक यू अदा। चलो अदी महिरबानी, लख थोरा। आया आहियो, कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गीत गज़ल गानो? गानो कहिड़ो ॿुधायूं? जेको दिलि चवे उहो ॿुधायो। मां त ॿुधायां थो, तव्हां ॿुधाईंदो त पोइ तव्हांखे ॿुधाईंदो न सुठो। अच्छा हा न तव्हां ॿुधायो, असांजो आवाज़ सुठो न आहे। कंहिं चयो आहे तव्हांखे तव्हांजो आवाज़ सुठो न आहे? पाण था चओ। बसि पोइ तव्हां पंहिंजे पाण खां सड़ो था हाणे लॻे थो। न हो शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। हो पहिरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी, हीर ॾखिण जी थधड़ी थधड़ी, प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। चलो ठीकु आहे। हा हा न एंजॉय, असां आवाज़ खे एंजॉय, इहो बि त आहे न। असां कॾहिं पंहिंजो पाण जे मथां फ़ख़ुरु कोन कयो आहे, प्राउड फील न कयो आहे गाने ॻाइण सां। हलो थैंक यू वेरी मच। तव्हां नथा ॿुधायो? हाँ थैंक यू वेरी मच अदी, थैंक यू। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानियूं महिरबानियूं। अदी सादिया सुमरो एंड उनजी सिस्टर मूंसां गॾु गॾु अवांजी वॾी महिरबानी। अवां शो में शामिलु थिया। नओं देरो खां और लाड़काणे वारनि खे सलाम, नओं देरो जे आसपास जेके बि शहर उन्हनि सभिनी खे राजा में जो सलाम। तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। कुझु मैसेज तरफ़ था अचूं, मैसेज तमामु घणा आहिनि प्यारनि जा, दिलि वारनि जा, ऐं मैसेज जॾहिं ईंदा आहिनि त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। मोहम्मद बिलाल मेहरबानी, आपका शो बहुत ही VIP जा रहा है। आई एम बिग फैन फॉर यू, थैंक यू, बिग फैन ऑफ यू, थैंक यू। बिलाल चौहान फ्राम कोट सब्ज़ई। अस्सलाम वालेकुम।
सर वालेकुम सलाम राजा भाई मोहम्मद इकबाल फुलपोटो कासिम गोट कासपुर मिरत का साईं साईं भलीकार फुलपोटो साहब खुश आयो चाक चंगा भला दुआऊं अल्हम्दुलिल्लाह रब जा लख लायक महिरबानी अवांखे भलीकार था चऊं दिल जी गहरायुनि सां पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में थैंक यू सर ॿियो छा हाल आहे छा कंदा आहियो साईं असां हारपो कंदा आहियूं हारपो कंदा आहियो चलो वेरी गुड भलीकार था चऊं कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत गज़ल गानो जी साईं हा बरकत अली जा बोल है न कची सघिया ॿुधायो साईं ॿुधायो की पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहां जित रहे महबूब मुंहिंजो मां बि उठ घुमंदो रहां जंहिं गिटीअ में नाज़ वारो नाज़ सां हलंदो रहे तंहिं गिटीअ खे चुंब सां मां चुमंदो रहां थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहां वाह कुर्ब लख थोरा सुणा लख थोरा फुलपोटो साहब असां सां गॾु गॾो फ्रॉम खैरपुर ऐं महिरबानियूं अवां शामिल थिया ऐं आबिद ख़ान मूंसां गॾाइजे थो अस्सलाम वालेकुम वासलाम भाई उमरा मुबारक ख़ैर मुबारक मुंहिंजा राणा ऐं अज़ान अली बुरफ़त आहे मूंसां गॾु साईं सलाम वालेकुम अस्सलाम अज़ान अवां प्रोग्राम में शामिल थिया आहियो ऐं अवां लिखियो तुम आना कभी वक्त निकाल कर एक मुलाकात रखेंगे राजा भाई अकरो शरीफ़ के किसी मुकाम पर अच्छा साईं हाज़ुर असां जॾहिं आयासीं त अकरो शरीफ़ ज़रूरु ईंदासीं जावेद अली आहे निमाणो नज़ीर अहमद आहे उन्हनि खे बि सलाम हाणे हलूं था हिकिड़े सुठे गाने तरफ़ प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे ख़ूबसूरत ट्रैक प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ अली ज़िशान जो एंजॉय कंदा वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो छो न कयां ख़ुशियों मां छो न कयां ख़ुशियों मां इश्क लॻो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो पहिरियों यार प्यारो माण्हू सफ़र वारो माण्हू पहिरियों यार प्यारो माण्हू सफ़र वारो माण्हू वॾा खणी कसम करे वो वास्ता ख़तम वॾा खणी कसम करे वो वास्ता ख़तम ओ मोला हाणे इश्क लॻो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो वरी नओ यार मिलियो जीअण जो शौक़ थी पियो छॾे मूंसां मिल वो पीरी यार मुंहिंजा प्यारा माना छॾे मूंसां मिल वो पीरी यार मुंहिंजा प्यारा तू तो निहारी आशिक मारी तू तो निहारी आशिक मारी पाए कहरी कजल वो पीरी यार मुंहिंजा प्यारा माना छॾे मूंसां मिल वो पीरी यार मुंहिंजा प्यारा तुंहिंजा कारा कुंढड़ा वंग विझल था ओ कहीं आशिक डंग जी पवल था ओ तुंहिंजा कारा कुंढड़ा वंग विझल था ओ कहीं आशिक डंग जी पवल था
जे पवल था पो कई आशिक डंग जे पवल था तोखे काबू करण जिया काबू करण जिया काबू करण जिया कलवो फिर यार मुंहिंजा प्यारा माना छॾे मूंसां मिलवो फिर यार मुंहिंजा प्यारा तू थो निहारी आशिक मारी तू थो निहारी आशिक मारी पाए कहर का चलवो फिर यार मुंहिंजा प्यारा माना छॾे मूंसां मिलवो फिर यार मुंहिंजा प्यारा फिर यार मुंहिंजा प्यारा फिर यार मुंहिंजा वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी साणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल रात जो ही ख़ूबसूरत प्यार आहे हिन प्यार में अवां ईंदा आहियो कचहरी कंदा आहियो ॻाल्हियूं कंदा आहियो सुठो लॻंदो आहे सो हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम मां सईद अहमद लाचारी ॻाल्हायां हाजी सईद अहमद लाचारी केड़े खां ॻाल्हायां थो कहिड़ा हाल आहिनि हाजी साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला हिन बंदि कर दुआ आहे कोई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो एहसान आहे छा कंदा आहियो मुबारक न हुजनि उमिरि जो इन जे करे तव्हां पहिरियों नंबर आहे ॻाल्हि बि सही आहे साईं 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 महिरबानियूं लख थोरा अवां जा अवां आया आहियो महफ़िल में मुबारकूं ॾिनियूं अची छा कंदा आहियो साईं हाजी साहब तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु ठाक छा कंदा आहियो तव्हां मां टीचर आहियां साईं चलो माशाल्लाह माशाल्लाह गुड शो ॾिसंदा आहियो रेगुलर या अॼु ॾिठो आहे अॼु ॾिसो था वेठा साईं अच्छा अच्छा अॼु ॾिसो पिया चलो रोज़ ॾिसंदा कयो हाणे इंशाल्लाह रोज़ ॾिसंदासीं चलो कुर्ब कुर्ब लख मुबारक हुजनि उमिरि जी साईं साईं वॾी महिरबानियूं दुआनि में यादि हुजो दुआनि में यादि कुझु ॻायो को गीत गज़ल गानो त ॿुधायो न साईं असांखे गाई गीत गानो वानो न ईंदो तव्हां ॿुधायो कोई बि को मदीने वारे को आया हो नात असांखे ॿुधायो गानो वानो सिंधी चलो कोशिशि कयूं था हाज़िर 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 को गीत तव्हां कुझु ॿुधाए छॾियो चलो हाज़िर 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 कोशिशि कयूं था हाज़िर कुर्ब 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 लख थोरा साईं लख थोरा अवां प्रोग्राम में शामिलु थिया ऐं मौलूद हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो मां मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने ओ जागा अखियुनि जा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने ओ जागा अखियुनि जा पाणी मदीने शरीफ़ जो पाणी हरम शरीफ़ जो मिठड़ा मूंखे प्यार पोइ भली मार लहने ओ जागा अखियुनि जा थैंक यू वेरी मच सर अवां शामिलु थिया सुठो लॻो अवां जो अचणु सो 0213512163 टेलीफोन नंबर इन नंबर खे डायल कयो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुजाजानी अरे मुजाजानी ख़ुशि आहीं चाक चङो भलो अड़े अब तुझी कॉल ही डिस्कनेक्ट थी वही छा कजे तो ख़ैर कुछ कोन कंदासीं मोहबतूं विरहाईंदासीं प्यार विरहाईंदासीं ऐं ख़ुशियूं विरहाईंदासीं राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में असां सभिनी खे शामिल भी रखंदासीं ऐं हासिल भी कंदासीं उहे शयूं उहे ॻाल्हियूं जिन ॻाल्हियुनि सां जिन शयुनि सां असांजी ज़िंदगीअ में सुकून अची वेंदो आहे सो अवां जी मोहबतुनि सां गॾु आहियूं राति जो पहर आहे राति जे पहर में कोशिशि हूंदी आहे त जेतिरो थी सघे अवां सां मोहबतूं विरहाइजनि प्यार विरहाइजे सो आख़िरी कुझु कॉल्स हिकिड़ी ॿ कॉल वठूं था उन खां पोइ मोकिलाईंदासीं छो त प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी तेज़ीअ सां पंहिंजी पुॼण जी तरफ़ आहे हिकिड़ी कॉल वठूं था जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मामा राजा मामा केरु आहे मामा मैं सऊदी अरब से बुरेदे कटीम तो लेना पे मामा फैज वाली गाना बुधा केरु पिया ॻाल्हाईंदा सऊदी अरब तो लेना पे बुरेदा कटीम तो कहिड़े शहर चूं बुरेदा कटीम तो गुरेदा गदीन भली करे आयो वे तोसां ख़ुशि वेठई हाँ मामा पेट बैठा मैं कदा प्रोग्राम हलदा पे मैं देखता बैठा टीवी खुला ले हाय 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 इते पाकिस्तान जे कहिड़े शहर सां तालुक ई जिला राजनपुर तो राजनपुर तूं अच्छा कुर्ब तोसां ॾे तोसां प्रोग्राम में शामिल थी गयो तोसां कुछ ॿुधायो अपनी आवाज़ च कोई गीत गज़ल गाना मामा तू गाना साकू सुना फैजा लीदा
तू मेकू सुना फायदा अली त किथू आई थे मैं नहीं सुनेगा असा मैं फरमाइश की था बाबा मामा राजा फरमाइश मामा सा अपने घर वाले दी कोनी पूरी करे तो सा तरीके की करा मामा मैं बड़ी मंज़िल तो मारी बैठा हूं बेटा बोल बे बाबा तब सेक लगा ले माने सीधे नाल गंद काम करेनो बाबा चल आखिरी गाना ते तो सा नाल ठीक है ओके या कुर्ब थैंक यू वेरी मच छा कजे कुर्ब तो असां गॾु गॾो ऐं महिरबानियूं अवां महफ़िल में शामिल थिया सो 021351217763 टेलीफोन नंबर आख़िरी कॉल वठूं था आख़िरी कॉल खां पोइ पाण मोकिलाईंदासीं प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण जी ते पहुचण वारो आहे बिल्कुलु सो मोहबतूं विरहाईंदासीं प्यार विरहाईंदासीं हमेशह ऐं हफ़्ते जो पहिरियों शो आहे ऐं सुभाणे वरी अंगारो आहे अरबा आहे वरी ख़मीस आहे हफ़्ते जूं 4 रातियूं असां थींदी मुलाक़ात खोड़ सारी वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि खैर मुबारकूं हाँ माशाल्लाह तांजे फेस ते इलाही सतो नूर अची वियो आहे थैंक यू वेरी मच थैंक यू मतलब दिल जी खचाई हुंदी आहे जेका इंसान जे फेस ते माशाल्लाह चलो महिरबानी अवां जो ॿियो छा हाल वाला शायद मिस त कयो हूंदो ॾाढो तव्हां ॾाढो यकीन कयो दुआऊं बि कयां पई अल्लाह से खैरी सां अल्लाह न करे कोई प्रॉब्लम थिए असां न ॿियो मुल्क आहे ज़ाहिर आहे उतां जो थोरो सख़्त कानून आहे इन करे केयर करणो पवंदो आहे अल्लाह कयो केयर सां मोकिलिया भली थियो भलो थियो न महिरबानी लख थोरा अवां शामिल थिया ॾाढो सुठो लॻो अवां जो अचणु ऐं तव्हांखे मां सवेल खां यादि कयां पियो त अॼु माना शाहिदा छो न आई आहे अच्छा हा मुझे याद करना है चलो कुछ बुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज में को गीत गज़ल मदीने में याद किया मक्के में याद किया बिल्कुल याद कयो सभिनी कॉलर्स के याद कयो अच्छा मतलब नालो खणी न कयो ठीक है अल्लाह से पाण गुनाह मौला ना नालो खणी याद कयो सभिनी के अच्छा कोई ठीक है सही है तां अल्लाह से मुझे वजह दी इंशाल्लाह आमीन थैंक यू कुछ बुधायो पंहिंजे आवाज़ में को गीत गज़ल गानो टाइम है हाँ बुधायो चलो ठीक है कुछ लोग लगते हैं कितने प्यारे कुछ लोग चुप रह के भी नजर में है प्यार के इशारे लगते हैं कुर्बान जाए दिल हम उनकी सदा पर खुद देश लग रहे हैं हमको जला कर कितनी खूबसूरत इस आग के तराने कुछ लोग रूठ कर भी लगते हैं कितने प्यारे कुछ लोग वाह थैंक यू के रुसी वियो ये बस दिल थी चले हाँ चलो दिल चयो के रुसी त न वियो आहे न रुसण जी कोई ताकत न आहे हाय माण्हुनि सां केरु रुसंदो आहे हूंदा आहिनि जेके टाइम ॾियण वारा हूंदा आहिनि जेके ख़्यालु करण वारा हूंदा आहिनि चलो ठीकु आहे थैंक यू वेरी मच इंशाल्लाह वरी सुभाणे मुलाक़ात थिए थी पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं दुआउनि में यादि रखिजो थैंक यू सो ख़ूबसूरत कॉलर्स हुया ख़ूबसूरत ॻाल्हियूं हुयूं ख़ूबसूरत कचहरियूं हुयूं प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां सुभाणे राति जो वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं वेंदे सुठो गीत हिकिड़ो शमन मिराली जो आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई कोट के रेजे में जानी कैद आहे
सजी सजी रात सजण थो रोए मुझे लाए, सजी सजी रात सजण थो रोए मुझे लाए, बुधो आकार वगो दिल भर कोन थो लाहे, मौला उहे कोट करे जंहिं में जान के दुआ है। झेड़ा झिड़कू सही सिरते पुछे न कहे सां पियो, झेड़ा झिड़कू सही सिरते पुछे न कहे सां पियो, अचण का जानी अचे पर वस पहजे ना है, अचण का जानी अचे पर वस पहजे ना है, बुधो आकार वगो दिल भर कोन थो लाहे, मौला उहे कोट करे जंहिं में जान के दुआ है। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिम TV HD।